अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। शरीफ खैर ठीक ठाक तभी सही है वे शरीफ खुश लगा पे हो तो खैर खुश है तभी सही है खैर अमन खैर चाय पीने जानी बिल्कुल सही चाय पींदा जाने की चाय खनिया वे वाले खैर अमन नसर वाले किथे आ अला यार नसर सराब तो नहीं हाल क्यों सराब तो क्यों अच्छा हाल काल वंजेस्ती हाँ वेस छा हालन हां नसर चाला वाला खुश हाँ तबीयत ठीक है वजन में खैर तभी सही है हाँ यार यो शरीफ आया बैठा है होटल चाय पीऊं पिया एंजॉय करूं पिया अच्छा शरीफ सा गॾु वेठो आहे हाँ अच्छा इहो ॿुध मोबाइल स्पीकर दे दिया हाँ स्पीकर ते मोबाइल थोरो हेठि थो लाहेसि हा इहो ॿुध ॻाल्हि इहो तूं कीअं घुमे थो इन शरीफ सां इहो त बोकड़ी आहे सुञो टरड़ आहे जी जी इहो चांहि बि न पीआए कॾहिं सही हमेशह मां वटि ईंदो इन जो चांहि जो बिल इन खे चांहि पीआईंदो हुउमि इन जा बिल मां भरींदो हुउमि कॾहिं मूंखे यादि न आहे इन सुञे जेको आहे न बिल ॾिनो हुजे चांहि जो अच्छा इहो मोबाइल भला शरीफ केतिरे थोरो ॻाल्हायांसि मां नाराज़ न थिए हाँ ॾियांसि मोबाइल ॾियांसि हेलो हा शरीफ छा हाल आहिनि खैर आ खुश आहियां तबियत ठीकु आहे हा अच न जानी कॾहिं चांहि वग़ैरह पियूं थोरो मज़ो मज़ो कयूं था जी जी हाँ ठीक है मिलंदा से हा हा चलो ठीक है ओके ओके जानी अल्लाह हाफिज़ हाँ ठीक है यार शरीफ अजो की चाय जो बिल तो दींदे यार मैं परसों घर वैसा रहा हूँ यार तू को जाए तो बोकनिया उठी ता ठीक है सही ते चाय पियो मुफ्त खोर